بدين ڊپٽي कमिश्नर بدين यासिर भट्टी पारांसरन जे वधندڙ قيمت जो नोटिस वठंदे सिरुनि जे भट्टी मालकन सां अहम गॾजाणी मुनक़द कई वई। دربار हाल में منعقد गॾजाणी खे खिताब कंदे डिप्टी कमिश्नर بدين यासिर भट्टी चयो त ज़िले بدين जे समुरन सिरुनि जे भट्टनि जी तफसील गॾु कई पई वञे। सिरुनि जे भट्टनि खे रजिस्टर्ड कयो वेंदो। भट्टनि में मौजूद मज़दूरनि खे सिंध एम्प्लॉइज़ सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूशन SASSI वटि पिणु रजिस्टर कयो वेंदो, जंहिंसां मज़दूरनि खे मुफ़्त तिबी सहूलियतूं मिली सघंदियूं। इन असिस्टेंट कमिश्नर खे हिदायत ॾींदे चयो त पंहिंजे लाॻापियल तहलकनि में मौजूद सिरुनि जे भट्टनि जो दौरो करे मुकमल तफ़सील ॾिना वञनि, जंहिंमें मज़दूरनि जो तइदाद, भट्टी जो एनवायरमेंट ते असर, ॿारण लाइ इस्तेमालु थींदड़ मटीरियल ऐं सिरुनि जी तयारी में कुल लाॻत केतिरी अचे थी, उहो समूरा अंग अखर गॾु करे मथे हफ़्ते सिरुनि जे अघु मुक़ररु कयो वेंदो। इन भट्टी मालकनि खे हिदायतूं ॾींदे चयो त माहौलियात खाते जी ॾिनल हिदायत ते मुकमल अमल कयो वञे। उन्हनि सां गॾोगॾु चाइल्ड लेबर एक्ट ते पिणु अमल कयो वञे। उन मौक़े ते एनवायरमेंट खाते जे असिस्टेंट डायरेक्टर अब्दुलसलाम समूह चयो त सिरुनि जे भट्टियुनि जे करे फ़ज़ाई आलूदगी में मुसलसल इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिंजो वॾो सबबु भट्टियुनि में सिरुनि जी तयारी लाइ प्लास्टिक लेदर कपिड़े जो साड़णु आहे। हिन चयो त प्लास्टिक साड़ण जे करे उन मां ख़तरनाक गैसूं निकिरनि थियूं, जेके भट्टी ते कमु कंदड़ मज़दूरनि ऐं आसपास में रहंदड़ इंसान ऐं जानवरनि लाइ इंतिहाई हानिकार आहिनि। सिरुनि जे इस्तेमाल लाइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माहौल दोस्त ॿारण इस्तेमालु कयो। हिकु अंदाज़े मूजिबि ज़िले بدين में 111 सिरुनि जा नंढा वॾा भट्टा आहिनि। गॾजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर टू राजेश दिलपत, ज़िले जा समूरा असिस्टेंट कमिश्नर्स, प्राइस इंस्पेक्टर, ब्यूरो ऑफ सप्लाई एंड प्राइस अकीलुद्दीन, भट्टे मालकन अब्दुल सत्तार समूह ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ फॉलो करियो लाड़ वॉइस न्यूज़।